आज के इस जदीद दौर में जहां आज का इंसान चांद तक मुकम्मल तौर पर पहुंच चुका है, मगर एक हम हैं कि हम अभी तक तालीमी मैदान में भाग दौड़ करने में पूरे हैं। बिल्कुल इसी तरह शहजादकोट का निवाई गांव लुकमान सियाल तालीम के मैदान में पीछे है और तालीम के हवाले से हुकूमती दावे सिर्फ दावों तक महदूद होकर रह गए हैं। दर बदर थींदे कोई भी कोई को मास्टर को अगला आ गया फिर थी स्कूल रह गया सारा 1981 में ठहियो आहे। ही पुरानी बिल्डिंग आहे, हे नई आहे। हे नई भी हाणे मींहं में हिन पुराणी खां वधारी ख़तम थी वई आहे। हाणे असांखे ॿियो साल आहे, उस्ताद रिटायर थी वियो आहे, उस्ताद न मिलियो आहे। सो 2 सालनि में असांजा छोकिरा दरपदर थी विया आहिनि, न ई मरमत हिन जी थिए थी पई स्कूल जी, न उस्ताद असांखे मिलनि था पिया। सो असांजो इहो अर्ज़ु आहे ऑफिसरनि खे या साहबनि खे त महिरबानी करे, या वज़ीर आला जेको बि असांजो आहे उनखे इहो अर्ज़ु आहे त असांखे इहा महिरबानी करे हे बिल्डिंग बि ठाराए ॾियनि, ऐं जेके उस्ताद न आहिनि असांखे उस्ताद बि खपनि। उस्ताद में हिकिड़ी त पुराणी बिल्डिंग हुई, उहा ड्रही पई, वरी ॿी जॻह नई हुई, उहा बि हाणे माना सम्झ वेहण जहिड़ी न आहे ॿारनि जे। मास्तर बि पहिरीं ॻाल्हि कोन्हे, 2 साल थी विया आहिनि, वीचारा ॿार दरपदर थी विया आहिनि कोट लुकमान सियाल जा। असांजी वधि में वधि सिंध गवर्नमेंट खे इहा अपील आहे त पंहिंजा मास्तर भर्ती कराइनि, जेके मास्तर न आहिनि उहे मास्तर मोकिलनि असांजे, ऐं बिल्डिंग बि नए सिरे ठाही वञे। इहा ॿार साईं 400-500 खनि थींदा, 400-500 ॿार आहे, उन्हनि जो फ्यूचर माना दाव ते लॻल आहे असांजे हुते। डिप्टी कमिश्नर या जेके बि तव्हांजा असांजा ऑफिसर आहिनि पंहिंजे तालुके जा या ज़िले जा, उनखे वधि में वधि अपील इहा कयूं था त जल्द में जल्द मास्तर ॾिना वञनि ऐं बिल्डिंग खे मरमत करे नई कई। स्कूल खपे, असांजो स्कूल सफ़ा ठही वियो आहे, असांखे सिंध एजुकेशन जी सफ़ा तालीम जी माना बर्बाद थी वई आहे। असांखे इहो माना स्कूल ठाराए ॾियनि, असांखे ख़ुदा रा असांखे माना ठाराए ॾियनि त असां उस्ताद खपे ऐं असांजी तालीम वञी वई आहे। इलाका मकीनों ने वश न्यूज़ से बात करते हुए मजीद कहा कि अफसोस का मकाम है 400-500 से जायद बच्चों को पढ़ाने के लिए एक उस्ताद भी नहीं है, जबकि स्कूल बंद होने के बाद हमारे बच्चों की मुस्तकबिल दाव पर लगी हुई है। कैमरा टीम के साथ गुलाम अली ब्रावई, वश टीवी, शहजादकोट।